अस्सलाम वालेकुम। मां शारक ॻाल्हायां थो SB नूर चने सां SH शकूर लाखे सां। हाणे मुंहिंजी तोखे चैलेंज आहे जेका तूं अची नजे जी सनम शहर ते अची रेड कयो ऐं पंजाब पुलिस सां गॾिजी। हाणे मुंहिंजी तोखे चैलेंज आहे हफ़्ते जी ॿी जी न ताईं महीनो आख़िरी दंग थी SB नूर चना घोटकी मां आगे भी तू जुल्म कयो वरी अञा भी असां बर्दाश्त कई तू चुप न कई हिक सिपाही मुई बा मुई वरी अञा अॻिना कदम खो थी। हाणे मुंहिंजी चैलेंज थी मुंहिंजो वाइदो आहे शकूर लाखे खे छॾ लूसिया SB नूर चने खे मां चवां थो घोटकी SB नूर चने खे मां चवां थो। हाणे मुंहिंजी चैलेंज थी होशियारी कर पंहिंजनि चौकियुनि ते पंहिंजी हुकूमत ते पंहिंजे सिपाहियुनि ते जेके भी चौकियूं थी पंहिंजी होशियारी कर। मुंहिंजी चैलेंज थी हफ़्ते ॿी जी न ताईं महीने ते दंग थी महीनो परे थी पर मां SB खे चैलेंज ॾियां थो मां पंहिंजा सामान वठंदो ऐं जेके अॼु रेड कयो आहे पंजाब पुलिस सां गॾिजी अची सनू शहर ते शकूर लाखे माना सिंध पुलिस पंजाब पुलिस गॾु आहे असां हर भरू चवंदा आहियूं हे मुतालबो कयूं हे सिंध जी आहे हो पंजाब जी आहे। हाणे ॿिन्हिनि खे मुंहिंजो चैलेंज आहे पंजाब पुलिस खे बि चैलेंज आहे जेको असांजो कमु छो पंहिंजो पंजाब पुलिस ॿधम भी हिको कमु पंहिंजो मुतालबो पूरो कंदुमि सिंध पुलिस ॿधम भी मुतालबो पूरो कंदुमि ॿिन्हिनि खे मुंहिंजी चैलेंज आहे। दोस्तो नूर चना होशियारी कर SB नूर चना घोटकी होशियारी कर मुंहिंजी ॿिन्हिनि खे चैलेंज आहे पंजाब पुलिस खे बि चैलेंज आहे सिंध पुलिस खे घोटकी पुलिस खे बि चैलेंज आहे। बाक़ी वठंदुमि हाणे ॿई मां जेका हिके जा आहिनि जेके तव्हां चवंदा न हो घोटकी आहे हो पंजाब आहे हाणे ॿिन्हिनि खे मुंहिंजी चैलेंज आहे वठंदुमि जेके मूंखे कुता हथ या बंदी लड़काईंदुमि हीअं डंडा मथे कंदुमि इन कुतनि जूं। अस्सलाम वालेकुम दोस्त।